अगर बहरो पानी के हवाले से अवांखे इन्फॉर्मेशन ॾिनी तरबेला डैम में इन वक्त पानी जो ज़ख़ीरो 1,17,000 एकड़ फुट जो पानी मौजूद है। चश्मा रिजर्वायर में 1,83,000, मंगला डैम में 5,28,000 एकड़ फुट जो पानी मौजूद है, जैसे टिनी डैमन में जो गडियल ज़ख़ीरो है 8,28,000 एकड़ फुट जो पानी मौजूद है, जैसे गुज़रियल साल अॼोके ॾींहं ते 6.3 मिलियन एकड़ फुट जो पानी मौजूद हो। यानी पंहिंजो तरबेला डैम जो आहे सो तव्हां ईअं सम्झो त ख़ाली थी चुको है। दरियान में जेका पानी की आमद है उनमें काफ़ी लाथ नज़र अचे पई असांखे। उनमें कल जी निस्बत यानी कल 1,73,000 क्यूसिक पानी की आमद हुई, अॼु उन जगह ते 1,52,000 क्यूसिक पानी पहुतो है, जॾहिं त सूबनि जी ज़रूरत हिन वक़्तु 2,61,300 क्यूसिक जी है। सूबनि जेको इंडेड मोकिलियो आहे उनमें सिंध जो इंडेड 1,20,000 जो है। सूबनि जा जेके शेयर आहिनि ट्रेन डेली के हिसाब से जेको आहे हिन वक़्तु सिंध जो जेको शेयर है 1,09,000 कुछ सौ क्यूसिक है, पंजाब जो 1,11,000 है, चारई सूबनि जो जेको शेयर आहिनि उहो 2,38,000 कुछ सौ क्यूसिक आहिनि। इरसा जे तरफ़ां जेको सिंध जे लाइ पानी रिलीज़ कयो पियो वञे 79,000 क्यूसिक चश्मा डाउन स्ट्रीम मां, 5,000 क्यूसिक मंगला मां जेको अञा ताईं असांखे त नज़र न पियो अचे। 19 मई खां जेको रिलीज़ कयो वियो मंगला मां, तिरमू बैराज वटि बि का ख़ासि वाध नज़र न पई अचे। पंजनत बैराज वटि सुभाणे 27 तारीख़ ते उन्होंने लिखियो त पंजाब इरीगेशन के तव्हांखे पंजनत बैराज डाउन स्ट्रीम ते 5,000 क्यूसिक पानी छॾिणो आहे, जेको सिंध जो हिस्सो आहे उहो असांखे त नज़र नथो अचे फ़िलहाल। उहो पाणी बि जेको आहे सो तिरमू खां अॼु मूं चेक कयो त पंजनत बैराज ताईं 4,900 क्यूसिक लॉसिस थी चुका आहिनि, यानी पाणी अञा ताईं परे परे ताईं असांखे नज़र न पियो अचे। असीं काउंट कंदासीं जेको पाणी असांखे चश्मा डाउन स्ट्रीम मां मिले पियो 79,000 क्यूसिक, इरसा पंहिंजी डेटा में 84,000 क्यूसिक यको मुसलसल लिखी रहियो आहे, त उहो पाणी अञा ताईं असांखे उतां कोन मिली सघियो आहे। पंजाब जेको आहे सो पंजाब जो शेयर आहे तौसा बैराज ते, उहो शेयर कल्ह जेको आहे सो पंजाब कुझु वधीक पाणी खणी वियो। उन में मूं पाण कैलकुलेशन करे थोरी निशानदेही कई, इरसा सां शिकायत कई, इरसा शिकायत ते कैलकुलेशन पाण करे उन्हनि ॿुधायो त 900 क्यूसिक जो 925 क्यूसिक जो फ़र्क़ु आहे। पोइ पंजाब इरीगेशन खे उन्होंने लेटर लिखियो आहे, पंजाब इरीगेशन वरी लेटर रिवाइज़ करे गेज उन्हनि खे मोकिलिया, तस्लीम कयूं ग़लती असांखां मिसकम्युनिकेशन थी आहे एक्सियन बैराज खां। सो उहो उन में जेको असांजो एतिराज़ु आहे, हिकिड़ो त पाणी वधीक खयो वियो, ॿियो जेको रंगपुर कैनाल खे हू पाणी ॾियनि पिया हिन वक़्तु शॉर्टेज में। लिंक कैनाल त हुननि खे वाइणा ई कोन, लिंक कैनाल टीपी लिंक बि आहे, चश्मा झेलम लिंक कैनाल आहे, उनमें ग्रेटर थल कैनाल खे हू पाणी ॾियनि पिया 1,000 क्यूसिक। लिंक कैनाल ते असीं एतिराज़ करे सघूं था। पंजाब जो हमेशह इहो मौक़िफ़ रहियो आहे त असां पंहिंजे शहर मां कंहिं बि कैनाल में पाणी खणी सघूं था। लिंक कैनाल में हू पाणी डाइवर्ट नथा करे सघनि कंहिं बि टेरिटरी में, ॿिए टेरिटरी में, यानी इंडस मां झेलम ते या चिनाब ते या जेको आहे सो टेरिटरी आहे उन ते पाणी डाइवर्ट नथा करे सघनि, जॾहिं सूबनि खे लोअर रिपेरियन खे जेकॾहिं पाणी जी खोट आहे। असां सिंध लोअर रिपेरियन चाहे इंडस हुजे, झेलम हुजे, चिनाब हुजे, रावी हुजे, सतलुज हुजे, असां सिंध जो हिस्सो जेको आहे सो सभिनी दरियानि ते बिल्कुलु आहे, असीं उन्हनि जा लोअर रिपेरियन आहियूं। त पंजाब जेको आहे सो रंगपुर जेको कैनाल आहे पंहिंजो टीपी लिंक ते उन में 500 क्यूसिक पाणी छॾे पियो। उन ते एतिराज़ बि थियो। इरसा जो इहो मौक़िफ़ आहे त जेकॾहिं उहो कैनाल जो जेको हेड रेगुलेटर आहे उहो इरसा जी इजाज़त खां बग़ैर निकितो आहे त उहो पाणी जेको आहे सो उतां नथा वाहे सघनि, पंजाब उतां पाणी नथो खणी सघे। मगर पंजाब इरीगेशन वरी बि कुझु ड्राइंग्स 1960 जा लाइ कहिड़े ॾहाके जा जेको आहे सो ड्राइंग्स वग़ैरह नक्शा खणी आयो, त उन में ॿुधायूं त असां 1960 वारे ट्रीटी में इहो रंगपुर जेको रेगुलेटर आहे, हेड रेगुलेटर, उहो ठही चुको आहे। बहरहाल उहा वॾी डिस्कशन आहे। गुड्डू बैराज ते जेका आहे 40 सैकड़ो पाणी जी शॉर्टेज आहे, सखर बैराज ते 34 सैकड़ो, जॾहिं त कोटड़ी बैराज ते 52 सैकड़ो 91 एकड़ तहत पाणी जी शॉर्टेज आहे। टिनी बैराजनि जे वाहन में जेको मजमूई तौर ते सिंध में जेका शॉर्टेज आहे उहा 40 सैकड़ो आहे हिन वक़्तु हेड गेजिस ते, जॾहिं त ट्रेल ते यानी वाहन जे ट्रेल ते नारा कैनाल जी ॻाल्हि करियूं त नारा कैनाल जी ट्रेल ते काफ़ी शिकायतूं आहिनि। ओल्ड जमड़ाऊ ते पाणी जी शॉर्टेज आहे, आबादगारनि जे तरफ़ां शिकायतूं कयूं पियूं वञनि, एहतिजाज बि कया पिया वञनि। उन में ॿुधायो पियो वञे त 15 ॾींहं किथे 21 ॾींहं बि असांखे रोटेशन में पाणी नथो मिले। उन खां अलावा रोड़ी कैनाल जे बुकिरानी सब डिवीज़न ते काफ़ी मसइला हलनि पिया, काफ़ी टाइम खां वठी उते पाणी जी शॉर्टेज आहे, रोटेशन में बि उन्हनि खे पाणी न पियो ॾिनो वञे। अॼु बि एहतिजाज रिकॉर्ड कया विया आहिनि आबादगारनि जे तरफ़ां, आख़िर बेज़ार थिया आहिनि, काफ़ी एहतिजाज करे करे मजबूर थी विया आहिनि। उहे एतिरो त मजबूर थी विया आहिनि जो परेशान थी विया आहिनि त पाणी जेको आहे सो उहो केॾांहुं पियो वञे, कीअं पई विरासत ते, कहिड़े नमूने सां विरासत पई थिए। जिथे बि सियासी असर रसूख़ आहे उते उन्हनि वाहन में, उन्हनि शाखनि में पाणी हले पियो, ऐं बाक़ी जेको आहे सो शाखनि में रोटेशन में 15 ॾींहं 21 ॾींहं पाणी हलाइनि पिया। उन खां अलावा कोटड़ी बैराज ते भी पानी की शॉर्टेज है, अक्रमवाद ते, फुलेली ते, ओल्ड फुलेली ते के भी फीटर ताऊं पियो अचनि ठठे मां
सिजावल मां इन पासे खां त पाणी नथो मिले, पाणी टेल ते नथो पहुचे। सारियुनि जा बेजारा जेके आहिनि उहे कीअं काइजनि, कॾहिं काइजनि, को प्लान कोन्हे, का सेटिंग कान्हे का। अञा ताईं सीडा जे तरफ़ां या सिंध इरिगेशन जे तरफ़ां को प्लान न ॾिनो वियो आहे। गुड्डू बैराज जे एक्शन तरफ़ां अॼु बाक़ाइदा जेको आहे सो हिकिड़ो ऐलान कयो वियो आहे त उहो गुड्डू बैराज जा जेके बि आबादगार आहिनि, गुड्डू बैराज ते बि घोटकी फीडर ते बि शार्टेज आहे। कल्ह जेको आहे सो उन्हनि एहतजाज कयो। उन्हनि गुड्डू बैराज इंतिज़ामिया जे तरफ़ां बाक़ाइदा जेको आहे सो हिकिड़ो इश्तिहार छपरायो वियो, ज़ाहिर कयो वियो आहे। त उन में ॿुधायो वियो आहे त अञा ताईं पाणी तव्हांखे हिकु महीनो जून यानी जून जे महीने में तव्हांखे पाणी नथो मिली सघे। उहो हूं बि थोरो महीनो हिकिड़ो लेट आहिनि बतीन खां, मगर उन्हनि खे वरी बि जेको आहे सो उन्हनि खे ॿुधायो वियो आहे त तव्हांखे पाणी अञा ताईं न मिली सघंदो, छाकाणि पाणी जी शार्टेज आहे। दरियानि में जेका पाणी जी शार्टेज आहे, जेको खातो लॻायो वियो 1 अप्रैल खां 26 मई ताईं 20 मिलियन एकड़ फुट दरियानि में पाणी अची सघे थो। यानी 4 दरियानि मां असांखे रेलवे स्टेशन वटि पाणी 20 मिलियन एकड़ फुट जो पाणी मिली सघे थो, जॾहिं त उनजे निस्बत असांखे 15 मिलियन एकड़ फुट पाणी मिलियो आहे। यानी 20% दरियानि में पाणी जी जेका आमद आहे उहो बि लाथ आहे ऐं उहे बि घटि आहिनि। तरबेला डैम में पाणी कोन्हे। इन सूरतहाल में सूबनि खे पाणी कीअं मिली सघे थो? सूबनि खे जेको 10% शार्ट रखियो वियो अर्ली ख़रीफ़ में, उहो 17% जेको आहे सो हाणे रखियो पियो वञे, छाकाणि त पाणी जी शार्टेज आहे। इरसा जे तरफ़ां बाक़ाइदा अॼु लेटर जारी कयो सिंध इरिगेशन खे ऐं उनखां अलावा पंजाब इरिगेशन खे ख़बरदार कयो वियो आहे त पाणी जी जेका शार्टेज आहे उन सूरतहाल में तव्हां पंहिंजा प्लान जेके आहिनि उहे मैनेज कयो। तव्हां इंटरनल जेके तव्हांजा मामलात आहिनि उन्हनि खे तव्हां मैनेज कयो। तव्हां बैराजनि खे कीअं था हलायो, कहिड़े सब डिवीज़ननि खे, कहिड़नि डिवीज़ननि खे तव्हां कीअं था हलायो, उन हिसाब सां पाणी जी जेका डिस्ट्रीब्यूशन आहे उन में असांखे जेको आहे फ़िलहालु आबादगारनि खे काफ़ी शिकायतूं आहिनि सिंध इरिगेशन सां। उनखां अलावा सखर बैराज मां जेको पाणी रिलीज़ कयो वञे उन में लॉसिस तमामु घणा थियनि था। ज़ाहिरी लॉसिस 45% तमामु घणा लॉसिस आहिनि। ऐं उन में हिकिड़ी शइ आउं ॿुधाईंदो हलां त ट्रेवलिंग टाइम में वॾो फ़र्क़ु अची वियो आहे। पाणी घटि आहे त उनजो फ्लो रेट बि घटि आहे, उहो पाणी थोरो लेट सां थो पहुचे। असीं उनखे लाइन लॉसिस जे खाते में आणी था छॾियूं, इरसा उनखे लाइन लॉसिस जे खाते में आणी थी छॾे। सो इन हिसाब सां इहो जेको ट्रेवलिंग टाइम आहे इनखे बि इरसा अपडेट करे छॾे, कहिड़े टाइम ते कहिड़ो ट्रेवलिंग टाइम केतिरो टाइम लॻणु घुरिजे, या त जेको आहे सो उन खे पाणी जे फ्लो जे हिसाब सां केतिरो पाणी मथां रिलीज़ कयो पियो वञे, उन खे उन हिसाब सां ट्रेवलिंग टाइम ॾिनो वञे त उहो पाणी ओतिरे टाइम में पहुची सघे थो। तौसा खां गुड्डू ताईं त असांखे ज़ाहिर आहे उहो लाइन लॉसिस डेली जे हिसाब सां असीं उनखे कैच करियूं पिया। त उते 14,000 खां प्लस में आहिनि लाइन लॉसिस। उहा बि लाइन लॉसिस जेके आहिनि उहे असांखे काफ़ी धकु रसाइनि था। उतां जेकॾहिं असांखे 79,000 क्यूसिक पाणी रिलीज़ कयो पियो वञे इरसा जे तरफ़ां, जेतिरो पाणी रिलीज़ जेकॾहिं गुड्डू बैराज वटि 70,000 क्यूसिक यानी 20,000 क्यूसिक तव्हां 15,000 क्यूसिक लाइन लॉसिस में आणियो, जेकॾहिं 70,000 क्यूसिक बि गुड्डू बैराज वटि 65-70,000 क्यूसिक पाणी पहुचंदो तॾहिं बि असां सिंध इरिगेशन जेको आहे सो उनखे मैनेज करे सघंदो। मगर गुड्डू बैराज वटि पोज़ीशन जेका आहे अञा 59-60,000 क्यूसिक जो आहे पिस्टीम ते। गुड्डू बैराज जो जेको पॉन्ड लेवल आहे उहो बि काफ़ी वधायो वियो आहे, 253 जेको फुट आहे उन खां वधीक रखियो वियो आहे। उन सां इहो थिए थो पॉन्ड लेवल भरिजण सां अपस्ट्रीम ते जेको पाणी जो फ्लो आहे उन खे रोके थो। जेको पाणी स्पीड में अचिणो आहे उतां मथां उहो पाणी उन टाइम सां नथो पहुचे। इहो बि जेको आहे सो साइंटिफिकली हिकिड़ी शइ जेका आहे उहा ज़ाहिर थी आहे। जेके पाणी जा माहिर आहिनि या इंजीनियर्स आहिनि उहे चवनि था त जेकॾहिं पॉन्ड लेवल तव्हां वधायो था त जेको मथां पाणी अचिणो हूंदो आहे उनखे थोरो वधीक टाइम थो लॻे। त उन खे बि घटि करण जे लाइ जेका आहे इरसा जे तरफ़ां सिंध इरिगेशन सां मशवरो करिणो थो पए त गुड्डू बैराज जो जेको पॉन्ड लेवल आहे उहो तक़रीबन 2 फुट घटायो वञे त जीअं पाणी जेको आहे सो तव्हां वटि तेज़ी सां पहुची सघे, टाइम ते पहुचे। सो उनखां अलावा जेका आहे पाणी जी जेका शार्टेज में हिन वक़्तु जेको आहे असीं ॾिसूं पिया त दरियानि में पाणी जी सूरतहाल बहितर नज़र न पई अचे। केचमेंट एरिया में क्लाउडी मौसम आहे, उन जे करे टेम्परेचर वधीक न पियो थिए। असांखे ईंदड़ 3-4 ॾींहंनि में अञा ताईं वाज़े फ़र्क़ु नज़र नथो अचे त टेम्परेचर को वधी सघे थो। उहो 2 जून या 3 जून खां पोइ थी सघे थो टेम्परेचर वधे। सो उन सां मेल्टिंग वारो अमल शुरू थी वेंदो। पाणी जॾहिं वधंदो त सूबनि खे ज़रूरत जे हिसाब सां मिली सघंदो। जेसिताईं पाणी कोन्हे त उन में जहिड़ा बि थींदा, फॾा बि थींदा, उन ते मसइला बि थींदा, सियासी बयानबाज़ियूं बि थींदियूं, उन में मिसमैनेजमेंट बि थी सघे थो, उन में काफ़ी ॻाल्हियूं थी सघनि थियूं। सो उन जे हिसाब सां दुआ करियो त पाणी में इज़ाफ़ो थिए, दरियानि में जेका पाणी जी आमद आहे उन में इज़ाफ़ो थिए। त इहे सभु मसइला जेके आहिनि हिकिड़े पासे थी सघनि था। तव्हांजी वॾी महिरबानी। वक़्तनि ब वक़्तनि अव्हांखे पाणी जे मुतालिक़ आगाही ॾींदो रहंदुसि। थैंक यू।